नज़र अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त ॾियारी जे मौक़े ते खिपरो शहर में फटाकनि जा गाॾा लगाए विया आहिनि। ख़रीदारी जारी है। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरेश केबीसी पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन वक़्तु मौजूदु आहियां खिपरे में। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्योहार ॾियारी वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हाए पई ऐं अॼु हू पंहिंजे ॾियारी खे मल्हाइण जे लाइ हिते फटाकनि जी ख़रीदारी में मसरूफ़ आहे। हिते कुझु अक़लियत बिरादरी जा माण्हू आहिनि, हुननि सां ॻाल्हाईंदासीं त हू हिन ख़ुशियुनि जे मौक़े जे त्योहार खे कीअं मल्हाइनि था। अचो हुननि सां ॻाल्हायूं था। शुक्र आहे मालिक जो ज़बरदस्त हली रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु ॾियारी मिलायूं पिया। असीं अदी सादिया मरीज़ जा शुक्रगुज़ार आहियूं। असांखे हर साल 5 साल थिया आहिनि, असांखे मोकल टाइम ते मिले थी ऐं फस्ट क्लास नमूने असांजी ॾियारी जो माना असांजो ॾियारी जो त्योहार गुज़रे थो ऐं ज़बरदस्त असीं अदी खे लख वाधायूं ॾियारी जो ॾियूं था। रेट अॻे साल खां कुझु ज़रूरु उणी बि आहिनि महांगाई जे दौर जे हिसाब खां, पर हेतिरा बि तेज़ कोन आहिनि। नॉर्मल रेट आहिनि। शहर वारा बि ख़रीदारी कनि पिया, ॿाराड़ी बि सुकून खां ख़रीदारी करी रही आहे। जी ख़रीदारी हींअर ग़रीब माण्हू घटि पिया कनि। ॾियारी सादी सूदी आहे ऐं ॾियारी हलो को तमामु माना बोर्ड जे करे माण्हुनि गरीब माण्हुनि पैसो घटि आहे, इन जे करे फटाकनि जी ख़रीदारी बिल्कुलु नॉर्मल आहे, तेज़ कोन। लॉकडाउन जे कोन्हे, बोर्ड जे करे, बोर्ड थी वई मुल्क में, इन जे करे माण्हुनि वटि पैसो कोन्हे। महांगाई तो जाम अरूज ते पहुतल आहे। गरीब माण्हू रसी कोन थो सघे। फटाका महांगा आहिनि। उनखां अलावा जेको राशन आहे, खाइण पीअण वारो सामान आहे, हर शइ में महांगाई अरूज ते लॻे। गरीब आवाम तबिको माण्हू परेशान आहे। कारोबार बिल्कुलु ठप लॻो पियो आहे। हुकूमत खां गुज़ारिश आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं ग़रीब माण्हुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हींअर तो फ़िलहाल को अहिड़ो को पैकेज वग़ैरह कोन मिलियल आहे गवर्नमेंट जे तरफ़ खां। बाक़ी ग़रीब माण्हू आहिनि, जेके मज़दूर माण्हू आहिनि, उहे मतिलबु धिकी धिकी पंहिंजो गाॾो हलाइनि पिया। जी नाज़रीन, हिननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ॾियारी ख़ुशियुनि जो त्योहार आहे, जेको असीं वॾे जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु हरेश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।